साईं GM सैयद जे अदम तशद्दुद की वाट ते हलूं था, जेका शहीद बशीर खान कुरैशी असांखे ॾेखारे वियो आहे ऐं उन ई वाट ते असां हलंदा रहंदासीं, पंहिंजी जिदोजहद कंदासीं। अॼु जसकम मलीर ज़िले तरफ़ां डॉक्टर कराची जो जेको डिविजनल ऑर्गेनाइज़र डॉक्टर इनाम सियाल जो 40 जो प्रोग्राम रखियो वियो हुयो। पुरअमन प्रोग्राम हुयो। उन प्रोग्राम में उन डॉक्टर इनाम सियाल खे भेटा पेश करणी हुई ऐं उन जे लाइ ताज़ियती मेड़ाको हुयो। पर हिते इहो ॾोह बणिजी वियो आहे त असांजा दोस्त जेके असां खां विछड़ी वञनि, असां उन्हनि जो चालीहा बि न कयूं, असां उन्हनि जा तॾा बि न कयूं। असांखे अॼु असांजे दोस्त जो चालीहो न करणु ॾिनो वियो। असांजा टेंट हुतां पटिया विया, असांजे दोस्तनि खे हुतां भॼायो वियो ऐं उन्हनि खे हुतां असां वारिस आहियूं जेको शहीद बशीर खान कुरैशी सॼी सिंधी क़ौम सां गॾु बीहंदो हुयो। अॼु उन जे शहर में, उन जे हिते घर ते असां पंहिंजे शहीदनि खे असांखे इंतिज़ामिया टेंट हणणु न ॾे, असांखे प्रोग्राम करणु न ॾे, पर असां पंहिंजे शहीदनि खे न विसारींदासीं, असां पंहिंजे दोस्तनि खे न विसारींदासीं। अॼु असां हिते पंहिंजे घर ते जेका आहे उन दोस्त डॉक्टर इनाम सियाल जे लाइ उन जो ताज़ियतो मेड़ाको कयूं था ऐं उनखे असां भेटा पेश कंदासीं। असां इहो वाज़े चऊं था त पीपुल्स पार्टीअ जे दौर में असांखे तंग कयो थो वञे, असांखे हथ वठी करे ॿिए रस्ते ते मोकिलणु चाहिनि था त हू अदम तशद्दुद जो रस्तो छॾे करे को ॿियो रस्तो अख़्तियार कनि, पर ईअं कॾहिं कोन थींदो। असां इन ई रस्ते ते हूंदासीं, इन ई रस्ते ते हली करे पंहिंजी क़ौमी कारकुननि जी मालिकी कंदासीं ऐं पंहिंजे क़ौमी कारकुननि सां गॾु बीहंदासीं। सॼी सिंध तबाह करे छॾी आहे, सॼी सिंध जा रोड रस्ता ईअं जो बरसातियुनि खां पोइ हिन महिल ताईं उहे रोड रस्ता न ठहिया आहिनि, पर उन्हनि रोड रस्तनि जूं वॾियूं वॾियूं बजटियूं हुननि जे पेटनि में आहिनि। पीपुल्स पार्टी जा वॾा वॾा नुमाइंदा सिंध खे ईअं खाइनि था ॼण ग़रीब यतीम जो माल समझी। सॼी सिंध इन्हनि जो घेराव कंदी, सॼी सिंध इन्हनि जी रस्ता रोक कंदी। हाणे असां इहो वाज़े चऊं था त पीपुल्स पार्टीअ खे जे असांखे पुरअमन सियासत न करणु ॾिनी वई, असांखे हथ वठी करे कंहिं ॿिए रस्ते ते मोकिलणु चाहियो त असां पीपुल्स पार्टीअ जी रस्ता रोक कंदासीं। ऐं जीअं असांखे असांजे शहीदनि जा ॾियारा नथा मल्हाइण ॾिना वञनि, ईअं ई असां उन्हनि जे प्रोग्रामनि में बि असां उन्हनि जी रस्ता रोक कंदासीं।